ओम शांति। अॼु मिले तारीख़ 1/7/2025। मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार बंधन मुक्त ठही सर्विस में तत्पर रहो। छो जे हिन सर्विस में ॾाढी ऊच कमाई आहे। 21 जन्मनि जे लाइ तव्हां वैकुंठ जा मालिक ठही वेंदा आहियो। 21 जन्मनि जे लाइ असां वैकुंठ जा मालिक ठही वेंदा आहियूं। प्रश्न: हर हिकु ॿार खे कहिड़ी आदत विझणी खपे? उत्तर आहे मुरली जी पॉइंट्स ते सम्झाइण जी। ब्रह्मणी टीचर अगरि किथे हली वेंदी आहे त आपस में मिली करे क्लास हलाइणी खपे। अगरि मुरली हलाइण न सिखंदव त आप समान कीअं ठाहींदव? ब्रह्मणी बिगर मूंझणो न खपे। पढ़ाई त सिंपल आहे, क्लास हलाईंदा रहो, इहा प्रैक्टिस करणी आहे। गीता मुखड़ो ॾिसी वठो प्राणी। ओम शांति। ॿार जॾहिं ॿुधंदा आहिनि त पंहिंजे खे आत्मा निश्चय करे वेह ऐं निश्चय करनि कि बाबा परमात्मा असांखे ॿुधाइनि था। बाबा परमात्मा असांखे ॿुधाइनि था। इहे डायरेक्शन अथवा मत हिकु बाप ई ॾींदा आहिनि कि पंहिंजे खे आत्मा सम्झी करे सदा यादि करो। परमात्मा असांखे ॿुधाइनि था। उन्हनि खे ई श्रीमत चइबो आहे। श्री अर्थात श्रेष्ठ ते श्रेष्ठ। इहे बेहद जो बाप आहे जंहिंखे उच ते उच भॻवानु चइबो आहे न। ॾाढा मनुष्य आहिनि जो उन लफ़्ज़ सां परमात्मा खे बाप सम्झंदा न आहिनि। भल शिव जी भक्ति कंदा आहिनि, ॾाढो प्यार सां यादि कंदा आहिनि। भल शिव जी भक्ति कंदा आहिनि, ॾाढो प्यार सां यादि कंदा आहिनि, परंतु मनुष्यनि चई ॾिनो आहे कि सभिनि में परमात्मा आहे। परंतु मनुष्यनि चई छॾियो आहे कि सभिनि में परमात्मा आहे त उहो लव कंहिंसां गॾु रखनि। हिन करे बाप सां विपरीत बुद्धि थी आहे। भक्ति मार्ग में जॾहिं कोई दुख अथवा रोग आदि थींदो आहे त प्रीत ॾेखारींदा आहिनि, चईंदा आहिनि भॻवानु रक्षा करो। ॿार ॼाणंदा आहिनि गीता आहे श्रीमत भॻवान जे मुख सां ॻायल हुई। ॿियो कोई अहिड़ो शास्त्र न आहे जंहिंमें भॻवानु राजयोग सेखारियो आहे। वह श्रीमत ॾिनी आहे। हिकु ई भारत जी गीता आहे जंहिंजो प्रभाव बि ॾाढो आहे। हिकु गीता ई भॻवान जी ॻायल आहे। हिकु गीता ई भॻवान जी ॻायल आहे। भॻवानु चईंदा आहिनि मां हिकु निराकार तरफ़ ई दृष्टि वेंदी आहे। भॻवानु चइण सां उंगली सां इशारो मथे कंदा आहिनि। ॾिसो श्री कृष्ण जे लाइ चईंदा त ईअं न चईंदा मथे वारो ॼाणे। भॻवान जे लाइ चईंदा आहिनि मथां वारो ॼाणे। श्री कृष्ण जे लाइ कॾहिं हीअं न चईंदा, छो जो उहो त देहदारी आहे न। तव्हांखे हाणे उन्हनि सां गॾु संबंध जो पतो आहे। इन करे चइबो आहे बाप खे यादि करो, उन्हनि सां प्रीत रखो। आत्मा पंहिंजे बाप खे यादि कंदी आहे। हाणे उहे भॻवानु ॿारनि खे पढ़ाइनि था त नशो चढ़णो खपे। ॿियो नशो बि स्थाई चढ़णो खपे। ईअं न कि ब्रह्मणी साम्हूं आहे त नशो चढ़े, ब्रह्मणी न आहे त नशो उड़ी वञे। बसि ब्रह्मणी बग़ैर असां क्लास न कराए सघंदा आहियूं। कोई सेंटर्स जे लाइ बाबा सम्झाईंदा आहिनि काथां खां 5-6 मास बि ब्रह्मणी निकिरी वेंदी आहे त आपस में सेंटर संभालंदा आहिनि। छो जी पढ़ाई त सिंपल आहे। कई त ब्रह्मणी बग़ैर जीअं अंधा लूला थी वेंदा आहिनि। ब्रह्मणी निकिरी त सेंटर ते वञणु छॾे ॾींदा आहिनि। अरे ॾाढा वेठा आहिनि, क्लास न हलाए सघंदा आहिनि। गुरू ॿाहिरि वञे त चेलो पिछाड़ी थी समय संभालंदो आहे न। ॿारनि खे सर्विस करणी आहे। स्टूडेंट्स में बि नंबरवार त हूंदा आहिनि। बाप दादा ॼाणंदा आहिनि किथे फर्स्ट क्लास खे मोकिलिणो आहे। ॿार एतिरा वर्ष सिखिया आहिनि, कुझु त धारणा थी हूंदी जो सेंटर हलाए आपस में मिली करे सेंटर हलाए सघनि, है न। मुरली त मिलंदी आहे न, पॉइंट्स जे आधार ते ई सम्झाईंदा आहिनि। ॿुधण जी आदत पयल आहे, पोइ
ॿुधाइण जी आदत पईंदी ई न आहे। इन करे बाबा चईंदा आहिनि न कि रोज़ मुरली ख़ुदि बि पढ़ो, भले सेंटर ते पढ़ी ईंदा आहियो लेकिन ख़ुदि बि पढ़णो खपे। यादि में रहनि त धारणा बि थी। सेंटर ते ईअं त कोई हुजिणो खपे जो चए अच्छा ब्रह्मणी वेंदी आहे, असां सेंटर संभालंदासीं। बाबा ब्रह्मणी खे किथे सुठे सेंटर ते मोकिले सर्विस जे लाइ। ब्रह्मणी बग़ैर मुंझी पईंदा आहिनि। ब्रह्मणी जीअं न ठाहींदा त ॿियनि खे आप समान कीअं ठाहींदा, प्रजा कीअं ठाहींदा। मुरली त सभिनि खे मिलंदी आहे। ॿारनि खे ख़ुशी हुजणी खपे, असां गद्दी ते वेठे सम्झायूं। प्रैक्टिस करण सां सर्विसेबल ठही वेंदा आहिनि। बाबा पुछंदा आहिनि सर्विसेबल ठहिया आहियो त कोई बि निकिरंदा न आहिनि। सर्विस जे लाइ छुटी वठणी पवंदी आहे। जिते बि सर्विस जे लाइ बुलावो अचे हुते छुटी वठी करे हली वञो। जो बंधन मुक्त ॿार आहिनि उहे अहिड़ी सर्विस करे सघंदा आहिनि। हुन गवर्नमेंट सां त हिन गवर्नमेंट जी कमाई ॾाढी ऊच आहे, हुन गवर्नमेंट सां त हिन गवर्नमेंट जी कमाई ॾाढी ऊच आहे। हिकु हिकु ज्ञान रतन लख रुपए जो आहे। भॻवानु पढ़ाईंदा आहिनि जंहिंसां त 21 जन्मनि जे लाइ वैकुंठ जा मालिक ठही वेंदा आहिनि। केतिरी भारी आमदनी आहे। हुन कमाई सां छा मिलंदो? अल्पकाल जो सुख। हिते त विश्व जो मालिक ठहींदा आहियो। हिते त विश्व जो मालिक ठही वेंदा आहियूं असां। जेके पको निश्चय आहे उहो त चईंदा असां हिन सेवा में लॻी वञूं, परंतु पूरो निश्चो खपे। ॾिसणो आहे असां कंहिंखे सम्झाए सघंदा आहियूं, ॾाढो सहज आहे। कलयुग अंत में एतिरा करोड़ मनुष्य आहिनि, सतयुग में ज़रूरु थोरा हूंदा। हुन जी स्थापना जे लाइ ज़रूरु भॻवान संगम ते ई ईंदा। सतयुग में ॾाढा थोरा मनुष्य हूंदा ऐं एॾी सुठी दुनिया जी स्थापना जे लाइ ज़रूरु बाबा खे हेठि अचिणो पवंदो। ज़रूरु बाबा संगम ते ईंदो। पुराणी दुनिया जो विनाश त थियणो ई आहे। महाभारत लड़ाई बि मशहूरु आहे। उहा लॻंदी ई तॾहिं आहे जबकि भॻवानु अची करे सतयुग जे लाइ राजयोग सिखलाईंदा आहिनि, राजाउनि जो राजा ठाहींदा आहिनि, कर्मातीत अवस्था खे प्राप्त कराईंदा आहिनि। हाणे बाबा असांखे कर्मातीत अवस्था खे प्राप्त कराईंदा आहिनि। कर्मातीत अवस्था मतिलबु जीते जी मुर्दो। कोई कंहिंजो बि कुझु बि फ़र्क़ु न पए। चईंदा आहिनि देह से देह जे सभु संबंध छॾे मामेकम यादि करो। देह सहित देह जे सभु संबंध छॾे करे मामेकम यादि करो। पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करणु इहे ई महिनत आहे। योग जो अर्थ हिकु बि मनुष्य न ॼाणंदा आहिनि, बाक़ी उहा शरीर खे कंदा रहंदा आहिनि। लेकिन असली योग छा आहे हिन जो अर्थ न ॼाणंदा आहिनि। बाबा सम्झाईंदा आहिनि भक्ति मार्ग जी बि ड्रामा में नूंद आहे। बाबा सम्झाईंदा आहिनि भक्ति मार्ग जी बि ड्रामा में नूंद आहे। भक्ति मार्ग बि थियणो आहे। भक्ति मार्ग हलणो ई आहे। खेल ठहियलु आहे न, ज्ञान भक्ति वैराग्य। वैराग्य बि 2 प्रकार जा हूंदा आहिनि। हिकु त थींदो आहे हद जो वैराग्य। माण्हू हद में सभु कुझु छॾे छॾींदो आहे। ॿियो थींदो आहे बेहद जो वैराग्य। हाणे तव्हां भारत जी पुराणी दुनिया खे भुलिजण जो पुरुषार्थ कंदा आहियो, छो जो तव्हां ॼाणंदा आहियो असां हाणे शिवालय पावन दुनिया में वञूं था। हाणे असां काॾे था वञूं? शिवालय पावन दुनिया में वञूं था। अहिड़ी दुनिया जेकी शिव बाबा जी स्थापना कयल आहे, लेकिन हुते शिव बाबा न आहे, लेकिन उहो पावन दुनिया आहे।
तव्हां सभु ब्रह्म कुमार कुमारियूं भाउ भेण आहियो, तव्हांजी विकारी दृष्टि न वञणी खपे। अॼुकल्ह त सभिनि जी दृष्टि क्रिमिनल थी वई आहे, तमो प्रधान आहिनि, हिन करे हिन जो नाम ई आहे नर्क। परंतु पंहिंजे खे नर्कवासी सम्झंदा न आहिनि, स्वयं जो पतो ई न आहे त चई ॾींदा आहिनि स्वर्ग नर्क हिते ई आहे। जंहिंजे मन में जो आयो उहो चईंदा रहंदा आहिनि। हीअ कोई स्वर्ग न आहे, स्वर्ग में त किंगडम हूंदी आहे। रिलीजियस राइटियस हुया, केतिरो बल हुयो हुन में, हुन दुनिया में। हाणे तव्हां पुरुषार्थ करो था, विश्व जो मालिक ठही वेंदव। तव्हां हिते तव्हां ईंदा ई आहियो विश्व जो मालिक ठहिण लाइ। हेवनली गॉड फादर जेकी शिव परमात्मा चइबो आहे, शिव बाबा सम्झो हेवन स्थापना करण वारो बाबा आहे। उहो सम्झो बाबा हेवन स्थापना करण वारा आहिनि। उहे असांखे पढ़ाईंदा आहिनि। ॿारनि खे केतिरो नशो हुजणो खपे, बिल्कुलु ईज़ी नॉलेज आहे। तव्हां ॿारनि में जो बि पुराणी आदतियूं आहिनि उहे छॾे ॾियणियूं आहिनि। ईर्ष्या जी आदत बि ॾाढी नुक़सान कंदी आहे न, ईर्ष्या जी आदत बि ॾाढी नुक़सान कंदी आहे। तव्हांजो सॼो मदार मुरली ते आहे, तव्हां कोई खे बि मुरली ते सम्झाए सघंदा आहियो, परंतु अंदर में ईर्ष्या रहंदी आहे। इहे कोई ब्रह्मणी थोरी आहे, इहे छा ॼाणे, बसि ॿिए ॾींहुं ईंदा ई न। अहिड़ी आदत पुराणी पयल आहे। मतिलबु ब्रह्मणी जे अलावा ॿियो कोई वेही करे सम्झाए त चईंदा आहिनि इहे छा सम्झाईंदी, जंहिं कारण डिससर्विस बि थींदी आहे। नॉलेज त ॾाढी सहज आहे। कुमारनि खे त कोई धंधो आदि आहे न, उन्हनि सां पुछिबो आहे उहो पढ़ाई सुठी आहे, हीअ पढ़ाई सुठी, त चईंदा हीअ ॾाढी सुठी आहे। बाबा हाणे असां उहा पढ़ाई न पढ़ंदासीं, दिलि न लॻंदी आहे। लौकिक बाप ज्ञान में न हूंदो त मार खाईंदी अगरि ईअं चईंदी त। पोइ कोई बच्चियूं कमज़ोर बि हूंदियूं आहिनि त शादी करे बि वठंदियूं आहिनि, पढ़णु लॻी बि वेंदियूं आहिनि। सम्झाइणो खपे असां हिन पढ़ाई सां विश्व जी महारानी महाराजा ठहींदासीं। हुन पढ़ाई सां छा पाई पैसे जी नौकरी कंदासीं। हीअ पढ़ाई त भविष्य 21 जन्मनि जे लाइ आहे, स्वर्ग जो मालिक ठाहींदी आहे। हिन पढ़ाई सां त असां 21 जन्मनि ताईं स्वर्ग जो मालिक ठहींदा आहियूं, स्वर्ग जो मालिक ठही वेंदा आहियूं। प्रजा बि स्वर्गवासी त ठहींदी न, हाणे त सभु नर्कवासी आहिनि। हाणे बाप चईंदा आहिनि तव्हां सर्वगुण संपन्न हुयो, हाणे तव्हां केतिरा तमो प्रधान थी आहियो, सीढ़ी उतरंदा आया आहियो। भारत जे जेके सोने जी चिड़िया चईंदा हुआसीं, हाणे उहा ठिकर जी बि न आहे। भारत 100% सॉल्वेंट हुयो, हाणे 100% इंसॉल्वेंट आहे। तव्हां ॼाणंदा आहियो असां विश्व जा मालिक पारसनाथ हुयासीं, पारसनाथनी। पोइ असां 84 जन्म वठंदे हाणे पत्थरनाथ थी विया आहियूं। आहे त मनुष्य ई, परंतु पारसनाथ खां पत्थरनाथ नाथनी थी विया आहियूं। गीत बि ॿुधो न, पंहिंजे अंदरि खे ॾिसो असां केसि ताईं लाइक़ु आहियूं। नारद जो मिसाल बि आहे न, दिन प्रतिदिन गिरदा ई रहंदा आहिनि, गिरदे हिकदमि दुबनि में गले ताईं फसी पईंदा आहिनि। हाणे तव्हां ब्राह्मण सभिनि खे चोटी सां पकिड़े करे दुबनि सां कढंदा आहियो ॿाहिरि। जीअं बाबा असांखे कढियो अथई, ईअं असां सभिनि खे कढंदा आहियूं। कोई पकड़ण जी ज़रूरत त न आहे, त चोटी सां ॿियो कोई पकड़ण जी जॻह ई न आहे, एॾो दुबनि में अंदरि फसियल आहे। त चोटी सां ई कढणो खपे। दुबनि सां निकिरण जे लाइ चोटी सां पकड़णो हूंदो आहे। दुबनि में अहिड़ा फसियल आहिनि जो की ॻाल्हि न पुछो। भक्ति जो राज्य आहे न, मतिलबु एॾो उन्हनि खे भक्ति में, हिन नाम मान शान में, हिन दुनिया जी रीति रस्म में एॾो फसियल आहिनि की हिकदमि सम्झ ई ख़तमु थी वई आहे।
है न। त बाबा चवनि था एॾो फसी आहिनि की ॻाल्हि न पुछो, भक्ति जो राज्य आहे। हाणे त चईंदा बाबा असां कल्प पहिरियों बि तव्हां वटि आयासीं, राज्य भाग्य पातो हुयो, लक्ष्मी नारायण जे मंदिर बल ठाहींदा रहंदा आहिनि, परंतु उन्हनि खे पतो न आहे कि विश्व जा मालिक कीअं ठहिया। हाणे तव्हां केतिरो समझदार ठहिया आहियो, तव्हां ॼाणंदा आहियो इन्हनि राज्य भाग्य कीअं पायो, पोइ 84 जन्म कीअं वरिता। बिरला केतिरा मंदिर ठाहींदा आहिनि, जीअं गुड़ियाऊं ठाहे वठंदा आहिनि, उहे नंढी नंढी गुड़ियूं, इहे पोइ वॾी गुॾियूं ठाहींदा आहिनि। उहे नंढी नंढी गुड़ियाऊं ठाहींदा आहिनि, इहे पोइ वॾी वॾी गुड़ियाऊं ठाहींदा आहिनि। त बाबा चवनि था केरु बिरला आदि वॾी वॾी गुड़ियूं ठाहींदा आहिनि, चित्र ठाहे करे पोइ पूजा कंदा आहिनि। हुननि जो ऑक्यूपेशन ॼाणंदा आहिनि, इन करे चइबो आहे गुड़ियाउनि जी पूजा। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो बाबा असांखे केतिरो साहूकार ठातो हुई, हाणे असां केतिरा कंगाल थी विया आहियूं। जो पूज्य हुयासीं सो हाणे पुजारी ठहिया आहियूं, भक्त माण्हू भॻवान जे लाइ चई ॾींदा आहिनि आपे ही पूज्य आपे ही पुजारी। तव्हां ही सुख ॾींदा आहियो, तव्हां ही दुख ॾींदा आहियो, सभु कुझु आपे ही कंदा आहियो। बसि इन में मस्तु थी वेंदा आहिनि। चईंदा आहिनि आत्मा निर्लेप आहे, कुझु बि खाओ पीओ मौज करो, शरीर खे लेप शेप लॻंदो आहे, उहो गंगा सनान सां शुद्ध थी वेंदो। ईअं चईंदा रहंदा आहिनि कि शरीर खे लेप शेप लॻंदो आहे, उहो गंगा सनान सां शुद्ध थी वेंदो। इन करे कुझु बि खाओ पीओ मस्तु रहो, जो खपे सो खाओ, खाई छा फैशन आहे, बसि जंहिंजो रिवाज़ विझी छॾियो उहो हली ईंदो आहे। हाणे बाबा साईं सम्झाईंदा आहिनि विश्व सागर सां हलो शिवालय में। सत्य खे खीर सागर चइबो आहे न, इहे विषय सागर आहे। तव्हां बि ॼाणंदा आहियो 84 जन्म वठंदे वठंदे हाणे असां पतित थिया आहियूं, हाणे वरी पतित पावन आया आहिनि असांखे पावन ठाहिण। असां ई सॾु कयो बाबा खे, चित्रनि ते सम्झायो त मनुष्य सहज सम्झी वेंदा। सीढ़ी में पूरो 84 जो वृत्तांत आहे, एतिरी वॾी ॻाल्हि बि कंहिंखे सम्झाए न सघंदा आहिनि। एॾी सहज ॻाल्हि बि कंहिंखे सम्झाए न सघंदा आहिनि। जो ॿार सम्झंदा आहिनि पूरो पढ़ंदा न आहिनि, जो बाबा सम्झाईंदा पूरो पढ़ंदा न त उन्नति बि न थींदी। इन करे बाबा कॾहिं कॾहिं चईंदा आहिनि चित्रनि जे साम्हूं वञी करे वेही रहो, पोइ उन्हनि ते ईअं वेही करे सम्झायो कि केरु ईंदो त असां उन्हनि खे कीअं कीअं सम्झाईंदासीं। तव्हां ब्राह्मणनि जो कर्तव्य आहे ब्राह्मणी जे मिसल कीड़नि खे भू भू करे आप समान ठाहिण। ॿियो तव्हांजो पुरुषार्थ आहे सर्प जे मिसल पुराणी खाल छॾे करे नई वठणी आहे। त असांखे हिकु त भू भू करे उन्हनि खे आपसमान ठाहिणो आहे, ॿियो इहो पुराणी खाल छॾे करे नई खाल वठणी आहे। पुराणी खाल छॾे करे असांखे नई खाल वठणी आहे। तव्हां ॼाणंदा इहो पुराणो सड़ो उहो शरीर आहे, इन्हनि खे त छॾिणो ई आहे न। हिन पुराणे सड़े उहे शरीर खे त सभिनि खे छॾिणो ई आहे। सभु आत्मायूं मथे हली वेंदियूं, बाक़ी सभिनि जो शरीर जली वेंदा, पाणी में राख बहिजी वेंदी, पोइ हवा सुखाए छॾंदी। ये दुनिया भी पुराणी आहे, शरीर भी पुराणा आहिनि, इहे छॾे करे हाणे नई दुनिया में हलणो आहे। तव्हांजी पढ़ाई आहे नई दुनिया स्वर्ग जे लाइ, है न। असां कोई हिन दुनिया जे लाइ नथा पढ़ूं, असां स्वर्ग जे लाइ पढ़ूं था। बाबा चवनि था
ये पुराणी दुनिया खलियास थी वञे आहे। सागर जी हिक ई लहर सां सॼो डावाडोल थी वेंदो। सागर जी हिक ई लहर सां सॼो डावाडोल थी वेंदो। पोइ सभु असां इकठा मथे हली हलंदासीं। विनाश त थियणो ई आहे। नेचुरल क्लैमिटीज़ कंहिंखे छॾंदियूं न। नेचुरल क्लैमिटीज़ कंहिंखे बि छॾंदियूं न। अच्छा, मीठी मीठी सिकी लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार। अंदरि जो ईर्षा आदि जी पुराणी आदतियूं आहिनि, उन्हनि खे छॾे आपस में ॾाढो प्यार सां मिली करे रहणो आहे। ईर्षा जे कारण पढ़ाई न छॾणी आहे। बाबा चई न, अगरि ब्रह्मणी जे अलावा ॿियो कोई पढ़ाईंदो आहे त माण्हू सोचंदा आहिनि अरे इहे छा पढ़ाईंदी। ॿियो, हिन पुराणे सड़े हुए शरीर जो भान छॾे ॾियो। ब्रह्मणी जी तरह ज्ञान जी भूभू करे कीड़नि खे आपसमान ठाहिण जी सेवा करणी आहे। ब्रह्मणी जी समान भूभू करे कीड़नि खे आपसमान ठाहिण जी सेवा करो। हिन रूहानी धंधे में लॻी वञो। हिकु त इहो धंधो आहे, ॿियो असांखे सर्प मिसल इहो पुराणो शरीर छॾे नयो वठिणो आहे। वरदाना मन सां बंधननि सां मुक्त अतीन्द्रिय सुख जी अनुभूति करण वारा मुक्तिदाता ठहूं। अतीन्द्रिय सुख जे में झूलणो आहे। इहे संगम युगी ब्राह्मणनि जी विशेषता आहे। लेकिन मन सां संकल्प जे बंधन आंतरिक ख़ुशी व आंतरिक सुख जो अनुभव करण न ॾींदा आहिनि। जेका उल्टा सुल्टा व्यर्थ संकल्प, ईर्षाल, बेलापन, आलस्य जे संकल्पनि जा बंधन जे कारण असां अतीन्द्रिय सुख जो अनुभव न करे सघंदा आहियूं। त हिन अहिड़े संकल्प जे बंधन में बंधण ई मन सां बंधन आहे। त कॾहिं बि अहिड़ा वहिड़ा संकल्प अचनि न, ध्यानु ई न ॾियो, सभु बिंदी 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 बिंदी। अहिड़ी आत्मा अभिमान जे वश ॿियनि खे ई दोष ॾींदी रहंदी आहे। भई हिन ईअं कई, हिन ईअं कई। दोष सोचदी रहंदी आहे ॿियनि जो ई। उन्हनि जी महसूसता शक्ति समाप्त थी वेंदी आहे। अहिड़ी आत्मा जी महसूसता शक्ति समाप्त थी वेंदी आहे। उहा हमेशह ॿियनि खे ई ग़लति सोचदी रहंदी। हिन करे हिन सूक्ष्म बंधननि सां मुक्त ठहो, तॾहिं मुक्तिदाता ठही सघंदा। त हिन करे हिन सूक्ष्म बंधननि सां स्वयं खे मुक्त करो, तॾहिं असां बि ख़ुदि बि मुक्त थी सघंदासीं ऐं ॿियनि खे बि हिन सां मुक्त करे अतीन्द्रिय सुख जो अनुभव कराए सघंदासीं। स्लोगन आहे, अहिड़ी ख़ुशियुनि जी खान सां संपन्न रहो जो तव्हां वटि दुख जी लहर अची बि न सघे। अव्यक्त इशारो, कहिड़े बि श्रेष्ठ संकल्प रूपी बीज खे फलीभूत ठाहिण जो सहज साधना हिकु ई। उहा सदा बीज रूप बाप सां हर समय सर्व शक्तियुनि जो बल हुन बीज में भरदा रहो, है न। सदा बीज रूप बाप सां सर्व शक्तियुनि जो बल हुन संकल्प में भरदा रहो। जी सम्झो था, सोचो मां पवित्र आत्मा आहियां। संकल्प करो, बाबा खे यादि करो, हुन संकल्प में बल भरदा रहो। मां संपूर्ण पवित्र आत्मा, अपवित्रता जी अविद्या वारी आत्मा। बीज रूप द्वारा तव्हांजे संकल्प रूपी बीज सहज ऐं स्वतः वृद्धि खे पाईंदो, फलीभूत थींदो वेंदो। बीज रूप द्वारा तव्हांजे संकल्प रूपी बीज सहज ऐं स्वतः वृद्धि खे पाईंदो रहंदो ऐं फलीभूत थींदो वेंदो। संकल्प शक्ति जमा थी वेंदी। संकल्प शक्ति
जमा थी वेंदी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।